अल्लाह लिखी आदा तकदीर सहाबा जी मोमिन भी कंदा हर दम मोमिन भी कंदा हर दम तशहीर सहाबा जी अल्लाह लिखी आला तकदीर सहाबा जी। इमामुल अंबिया साईं जी जिंदगी मुबारक नबूवत वारी जिंदगी 63 साल 23 साल नबूवत साईं जन जी उम्र मुबारक 63 साल 40 साल नबूवत जे ऐलान खां अॻु 23 साल नबूवत जे ऐलान खां बाद इन्हनि 23 सालनि जे मुद्दत में उन्हनि माण्हुनि जा नसीब ऐं भाग जिन मुस्तफ़ा ते कलमो पढ़ी साईं जन जी कचहरी जंहिंखे नसीब थी जा साईं जन जो जंहिंखे दीदार नसीब थियो इन्हें के चइबो आहे सहाबी। उन्हनि जो तादाद किताबनि में ईंदो आहे त 1,24,000 कमोबेश एतिरा साहबा इन्हनि 93 सालनि में। या अल्लाह जी महिरबानी उन्हनि सां थी जो साईं जन जे वक़्त में अल्लाह ताला उन्हनि खे मोकिलियो तव्हां ई असांजो वक़्तु न हो 1400 साल अॻु। या अल्लाह ताला उन्हनि सां फज़ल फरमायो उन्हनि जी चूंड ई त मुस्तफ़ा जे इर्द गिर्द सहाबा इहे। अल्लाह लिखी आदा तकदीर सहाबा जी मोमिन भी कंदा हर दम तशहीर सहाबा जी अल्लाह लिखी आदा तकदीर सहाबा जी। महबूब जे उम्मत जा सरदार थिया हिने महबूब जे उम्मत जा सरदार थिया हिने। ईमान जी अख ॾिसंदी ईमान जी अख ॾिसंदी तनवीर सहाबा जी अल्लाह लिखी आला तकदीर सहाबा जी अल्लाह लिखी आला तकदीर सहाबा जी। मोमिन भी कंदा हर दम तशहीर सहाबा जी अल्लाह लिखी आला तकदीर सहाबा जी। कुरान लिखो हथ सां महबूब जे यारनि आ कुरान लिखो हथ सां महबूब जे यारनि आ महफूज़ आ अॼु ताईं महफूज़ आ अॼु ताईं तहरीर सहाबा जी अल्लाह लिखी आला तकदीर सहाबा जी। मोमिन भी कंदा हर दम तशहीर सहाबा जी अल्लाह लिखी आला तकदीर सहाबा जी। वही रूम फारस जी मगरूर शहनशाही वही रूम फारस जी मगरूर शहनशाही बातिल ते हली जिए बातिल ते हली जिए शमशेर सहाबा जी अल्लाह लिखी आला तकदीर सहाबा जी। मोमिन भी कंदा हर दम तशहीर सहाबा जी अल्लाह लिखी आला तकदीर सहाबा जी। एक चार न पंज लेकिन थिया पाक सभई सुहणा एक चार न पंज लेकिन थिया पाक सभई सुहणा। अल्लाह बयां कईया अल्लाह बयां कईया ततहीर सहाबा जी अल्लाह लिखी आला तकदीर सहाबा जी अल्लाह लिखी आला तकदीर सहाबा जी। रुसवाई उन्हनि खे मिली
जह जह बिकई अहमद रुसवाई उनके मिली जह जह बिकई अहमद ईमान का अंधो थी तकफीर सहाबा जी अल्लाह लिखी आला तकदीर सहाबा जी मोमिन भी कंदा हर दम तशहीर सहाबा जी अल्लाह लिखी आला तकदीर सहाबा जी।